हाणे मामा जुमन जो हिकिड़ो दोस्त अहमद मंगरियो साहब मतलब से ॻाल्हाइण चाहे थो। दोस्तनि खे गुज़ारिश त माइक ॾीन अहमद साहब खे। अहमद मंगरियो। अलस्त बेरब्बिकुम जॾहिं कन पियो कालू भला कल्ब सी तॾहिं ते चयो ते वेर कयो बचन भेड़ी चन सां। मुंहिंजा स्टेज ते वेठल मौजूद मान वारा दोस्त ऐं पिंडाल में वेठल आशिक़ सिंधियो हक़ मौजूद जीअ सिंध। साईं मोहम्मद जुमन टियों ॾींहुं मूं वटि आयो त हिन किताब जी मुहूर्त जेका मूं पुछी पे उन जो चईंदा 10 तारीख़ शाम जो आहे तोखे आऊं चवां थो अच। जुड़ियल आहे पर 2 टे सारूड़ियूं आहिनि त सिंध जे हिन सफ़र में मूंखे जंहिं स्कूल में हिन दाख़िल कयो उन स्कूल जो शागिर्द आऊं रहियो आहियां। उन में मुंहिंजो मामा जुमन सियासी उस्ताद बि रहियो आहे ऐं मुंहिंजो अॻुवाण बि रहियो आहे। शुरूआत उन ई कई आहे। हुन जे किताब खे मूं पढ़ियो। इलाही सारियूं कहाणियूं आहिनि। कहाणियुनि में हिकिड़ी कहाणी हिन जी जुस्तजू जी जेका हुई मूंखे ॾाढी वणी आहे। इहा तारीख़ जे हिन रोहिलवा जे दड़े ते लॻंदड़ जख में मेसार जण खां बची वई। जख में कई माण्हुनि जूं यादूं पूरजी वञनि थियूं। जुमन जी जेकॾहिं ऑडियोग्राफी न थी आहे किताब न लिखिजी आहे थी सघे थो घणनि खे विसरी वञनि हा। उन में जुमन साईं खे मूं चयो विसरियूं त काफ़ी आहिनि तोखां पर घणियूं ॻाल्हियूं यादि आहिनि जंहिंमें असां बि चीच तव्हांजी झले हलिया आहियूं। इहो दोस्त हींअर मरी हिकिड़ो सांगड़ जो आयो ॻाल्हाए वियो। उते ढिलियार जे एरीगेशन बंगले ते असीं कचहरी प्रोग्राम हुजे उन में पिया ॻाल्हायूं त पुलिस अची वई। उन मरी यकदमि हुनखे सूबेदार खे पाणी जेको ड्यूटी ते आयो चोरी ते थियो उन सां त हुनखे झले चई हेॾा बंगले ते वञणु मने है। हुनजे भाई क्यों मने है मैं सुनूंगा। कचहरी हो रही है मैं सुनूंगा। चई तुंहिंजा कपिड़ा लाहे मूंखे ॾे मुंहिंजा कपिड़ा तूं पाईंदे तॾहिं वेही सघंदे। सूबेदार कावड़जी ज़र थी वियो। बहरहाल हुन अचणु कोन ॾिनो। हमरा वियो चई अव्हांजी ख़बर वठां थो। पोइ असांजो नतीजो इहो थियो त असीं 4 ढगा गाॾियुनि में टपड़ खणी सारियुनि जे खरे में वञी राति जो रहियासीं 3 मील परे। ही असांजा हुआ स्कूल। ॻोठ ॻोठ में कचहरियूं थींदियूं हुयूं। बहस थींदा हुआ। माण्हू विढ़ंदा बि हुआ। माण्हू उन ते आमादा थींदा। पोइ असांजे कंधनि ते चुमियूं बि ॾींदा हुआ। अॼु उहा सांगड़ मां हिकिड़ी ख़ुशबू आई त हमरा उहो ॻाल्हाए वियो त असां एतिरा माण्हू जुमन पुछिया। इदारा ईअं कोन्हे त अॼु अवा हेतिरा माण्हू वेठा आहियो। आऊं चवां थो जॾहिं आऊं शागिर्द हुउसि आऊं जॾहिं शमूलियत मूं कई त हेतिरनि माण्हुनि खे सॾु करे आहे त भत ते बि जुमन वटि कोन अचनि। असां आरिसर साहिब जो हिकिड़ो किताब जेकॾहिं वठंदा हुआसीं त वरनि में लिकाए लिकाए फाड़े छॾींदासीं। पढ़ण जो मौक़ो कोन मिलंदो। उहो काका पोयां पिया हलंदा हुआ। जुमन साहब खे हिकिड़ी दफ़ा कंहिं मेजर घुरायो हितां रोहिलवा जे दड़े ते अची गाॾी बीठी। हितां खां हमरा खे सॾु कयो साहब ने आपको बुलाया। वियो त उते जॾहिं लथो किले में रेस्ट हाउस में त चप्पल दरवेश जो हो उनजो हिकिड़ो कछो टुटी वियो। हिकिड़ो चप्पल हथ में हिकिड़ो पेर में वञी रेस्ट हाउस में धरियो। मेजर पुछो जी वो जुमन दरबदर कहाँ है। फौजी इशारो कयो जो सही है कि ये जुमन दरबदर ये पाकिस्तान तोड़ता है। अगर ये तोड़ता है तो तोड़ने दो इसको। चप्पल के 10 रुपए दो जाए। तॾहिं जुमन चयो त साईं मूं चांहि बि कोन पीती आहे। तॾहिं वरी 5 रुपया ॿिया ॾिने जाओ नाश्ता करो।
ही हुई जदोजहद उन अज़ीम शख़्सियत खे सलाम आहे जंहिंजे हिन इदारे अॼु हेतिरी डेग पखेड़ कई आहे। अॼु सिंध खे सबक़ उन मां सिखणु खपे। असांजे इदारे खे आऊं भायां थो 95 में वॾे मोहतरम साईं GM जे वञण खां पोइ उन थाली ते कंहिं मुकण ई छॾी जंहिंमां 17 टुकर थी विया, जंहिंमें असीं गॾु खाईंदासीं। ताज साईं खे हींअर मूं चयो त हिकिड़ो सियासतदान असां वटि आयो रज़ा जे चालीहे ते, उन हलीम बाग़ी खे मूंखे घुरायो कि तव्हां माज़ खे छॾे वेठा आहियो, मूं वटि शमूलियत करियो। हलीम बाग़ी त पुछियो कोन। मूं चयो साईं ॻाल्हि ॿुधो, जंहिं थाली में गॾु खाईंदासीं उन में मुक कंहिं आई जो 16 टुकड़ा थिया आहिनि, ऐं उहो टुकड़ो मुंहिंजो किथे आहे, उहो ॻोल्हे ॾियो त आउं शमूलियत करियां। उहो चुप थी वियो। इहो हो डॉक्टर कादिर साहिबु। ही हुई असांजी सिंध, जंहिंखे नज़र जेके चवंदा आहिनि लॻंदी आहे त इहा वाक़ई नज़र लॻी वई। हिन शख़्स ते सलाम आहिनि अब्दुल वाहिद आरिसर साहिबु ऐं जुमन दरबदर। सिंध जे दड़नि ते, रोयलवा जे ऐं वावड़ी जे दड़नि ते जेका ख़ुशबू पखेड़ी आहे, उहो सिंध खां पखड़ी पाकिस्तान जी हदूं मटे चुकी आहे। आऊं इहो ई चवंदुसि, सूरे मरी सोभ खे दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकरे आॾी ढाल भंडार, मथां तेग तरार मार त मतारो थी जीअं सिंध।